जो सिंध के मानन मुकाबलो कयो आहे त इहा क़ौम हमेशा बहादुर थी के रही है। 72 जे जंग के अंदर जेका फतेह थी है, जै मेजर फतेह कई है, उन्हीं जो नालो अजीज भट्टी सिंधी हो, जैके यो एजाज मिलो त सिंधी कौम हमेशा बहादुरी जो मुज़ाहिर कयो है। बहादुरी इहा है जो असां पंहिंजे दामन ते रहूं ऐं पंहिंजे दामन में ॿियनि खे जगह ॾियूं। अल्लाह ताला खां मुख़्तसर हम्दो सलात खां बाद सूरह आल इमरान की आयत में तुम्हारे सामने तिलावत कई है। इन आयत करीमा के अंदर अल्लाह तबारक व तआला ईमानदारन के मुखातिब है। या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमानदारो, ऐ मोमिनो, इत्तकुल्लाह, अल्लाह का डिजो, हक़्क़ तुक़ातिही, जियां अल्लाह का डिजन जो हक़ है। अल्लाह का ईअं डिजो जियां अल्लाह का डिजन जो हक़ है। वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून, ऐं न तव्हां खे मौत अचे मगर इन हालत में जो तव्हां मुसलमान हुजो। अॻिते फरमाई वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, अल्लाह ताला के दीन के, अल्लाह की मोकिलियल रसी यानी कुरान करीम के गॾिजी करे मज़बूती सां पकड़ियो। वला तफर्रक़ू, फ़िरक़ाबाज़ी न करियो, एक ॿिए जे दरमियान मुखालफ़त न करियो, एक ॿिए खां अलहदा न थियो। इहो ई पैगाम सूरह अनफाल के अंदर ॾिनई। फरमाई व अतीउल्लाह व अतीउर रसूल, ऐ ईमानदारो, अल्लाह की इताअत करियो, अल्लाह के रसूल की इताअत करियो। वला तनाज़उ, एक ॿिए जे दरमियान झगड़ा इख्तिलाफ़ात फसाद पैदा न करियो। फतफशलू, जेकॾहिं तव्हां ईअं कंदो तव्हां हिक ॿिए खां अलहदा थी वेंदो, अलॻि थी वेंदो, तव्हांजा रस्ता जुदा थी वेंदा। व तज़हब रिहुकुम, ऐं मुसलमानो, उन वक़्त तव्हांजी ताक़त ख़त्म थी वेंदी, दुश्मन तव्हां ते हमलो करे रखो। कुरान करीम जी न आयात के अंदर अल्लाह तबारक व तआला इत्तिफ़ाक़ ऐं इत्तिहाद जो हुक्म ॾिनो आहे त मुसलमान चाहे कहिड़ी क़ौम सां, कहिड़ी बिरादरी सां, कहिड़े मुल्क सां, कहिड़े भी इलाइक़े सां ताल्लुक़ रखंदड़ हुजे, लेकिन मुसलमान के इत्तिफ़ाक़ सां, इत्तिहाद सां, मोहब्बत सां पाण में गॾु रहणो आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं दौर में मबऊस थियनि था, पाण जे आमद खां अॻु वारो दौर, उन्हीं खे जहालत जो दौर चइबो आहे। जंहिं दौर जे अंदर न को नबी हो, न को रसूल हो, न को पैगाम पहचान वारो हो, न को हक़ जो रस्तो वाज़े हो, न को किताब हो, न को मजहब मुअय्यन हो। 500 साल जो अरसो जंहिं जीअं चाहियो, जंहिंखे सुठो सम्झाई उनखे दीन अपनाए वरितो, उन शइ खे दीन बनाए वरिताई। एतिरे क़दर जो बाज़ माण्हू बैतुल्लाह जहिड़े घर जो तवाफ़ मर्द ऐं औरतूं उघाड़ो थी करे तवाफ़ कंदा हुआ, इन्हें खे दीन चयो वियो। बैतुल्लाह जे साम्हूं ताड़ियूं वॼाइण, सीटियूं हणण, नाच करण,
इन्हें के इबादत समझंदो हो। कुरान करीम उन वक्त की मंजर कशी कई, फरमाई मा कान सलातुहुम इंदल बैत इल्ला मुकाअ व तस्दिया। बैतुल्लाह जे सामो ताड़ियों वजाए करे, सीटियों हणी करे इनके इबादत समझंदो हो। अड़े तरीक़े से उन वक्त फहाशत, बेहयाई उरियानी उरूज ते हुई। एक एक औरत 5 किस्म जा निकाह करे सकती हुई। एक एक औरत 10 मर्दन सां रहण मुआशरे उन्हें के जायज़ चयो हो। अड़े तरीक़े से वडेरत सरदारी जो निज़ाम हो। अड़े तरीक़े से असबियत कौम पुरस्ती जो रवाज हो। अड़े तरीक़े से गरीबन के गुलाम बनाए, औरतन के बाजार की जीनत बनाए, यो उन वक्त जो रवाज। कायनात जो इमाम आयो जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जैं सब का पहिरीं इंसानन के उन्हें जहालत शिरक के अंधेरे का कढी करे तौहीद जो रस्तो समझायो। पान ऐलान कन था अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तमलिकुल अरब वल अजम। ला इलाहा इल्लल्लाह छो यानी अल्लाह के अकेलो मालिक, अकेलो खालिक, अकेलो दाता, अकेलो दस्तगीर, अकेलो मुश्किल कुशा, अकेलो हाजत रवा समझो। अरबो अजम जा मालिक बनी वींदो। इहो ऐलान सिर्फ जबल सफ़ा ते नथा कनि बल्कि सही बुखारी की हदीस आई। फरमाई लन यक़बिज़हुल्लाह, अल्लाह ताला पंहिंजे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन वक्त ताईं दुनिया में बाक़ी रखियो, उन वक्त ताईं मौक़ो मुहैया कयो हत्ता युक़ीम बिहिल मिल्लतिल इवजा बिअन यक़ूलू ला इलाहा इल्लल्लाह। तां जो कलिमे ला इलाहा इल्लल्लाह जे ज़रिए टेड़ियन दिलनि के पाण सिधो करे छॾी। अड़े तरीक़े से फहाशत उरियानी जो उरूज हो। अल्लाह जो नबी हुदूद नाफ़िज़ कन था, ज़िना जी हद जारी कन था। हद का मुराद सज़ा है। ज़िना जी हद, चोरी जी हद, शराब जी हद, गुनाहन जी हुदूद के जारी कन था। नतीजो इहो निकिरे थो मदीने जी सल्तनत के अंदर जराइम जो इख्तिताम थी चुको। उन माहौल के अंदर जैं माहौल में जेकॾहिं कंहिं घर के अंदर धीअ पैदा थींदी हुई तो उन औरत के मनहूस समझो वञिबो हो। उन खुशखबरी के इंतहाई मुसीबत से मुसव्वर कयो वञिबो हो, जंहिंजी कैफियत के अल्लाह तबारक व तआला कुरान करीम सूरह अन्नाल के अंदर बयान किया है। फरमाई हालत यह हुई वैज़ा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा, जॾहिं उन्हनि मां कंहिंखे खुशखबरी मिलंदी हुई तुंहिंजे घर में धीअ पैदा थी आहे। छा थींदो हो? पीउ खे खुशखबरी मिली धीअ पैदा थी आहे। ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दा वहुव कज़ीम, कुरान करीम जा अल्फाज। फरमाई उन्हीं जो चेहरो परेशानी जी वजह से कारो थी वेंदो हो ऐं उहो इंतिहाई पिशेमान हूंदो। यतवारा मिनल क़ौम, कौम का पंहिंजो मुंहुं ढकींदो हो त दोस्त के ख़बर न पइजे, साथियन के ख़बर न पइजे मुंहिंजे घर में धीअ पैदा थी आहे। यतवारा मिनल क़ौम मिन सूए मा बुश्शिर बिही अयुमसिकुहु अला हूनिन
अम यदुस्सहु फी तुराब, इन परेशानी जे हालत आलम में हूंदो हो त आया इन धीअ खे छॾे रे घर जे अंदरि माण्हुनि जी रुसवाई ऐं ख्वारी खणी वठे या उन खे ज़िंदा ज़मीन में दरगोर करे छॾे। उन वाहर जे अंदरि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, जंहिं अची करे ऐलान कयो, मन आल जारियतैनि, जंहिं शख़्स ॿिनि धीअनि खे पालियो, हत्ता तबलुगा, तांजो वो बुलूगत ते पहुतियो, फअल्लमहा व अहसन तालीमहा, उन्हनि जी सुहिणी तालीम कयाई, व अदबहा फअहसन तादीबहा, सुहिणो अदब सेखारियई, उन्हनि जी शादी करायई। अना व कहातैन यौमल क़ियामा, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ॿिनि आङिरियुनि खे मिलाए करे फरमाइनि था, इन ॿिनि धीअनि खे पालींदड़ शख़्स मूंसां क़यामत ते ॾींहुं ईअं गॾु हूंदो जीअं ॿ आङिरियूं गॾु। उहा धीअ जंहिंखे उन महल जे अंदरि नहूस सम्झो वियो थे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अची करे धीअ खे पीअ जी मिल्कियत जो वारिस बनायो, उहा धीअ शादीशुदा बणिजी करे मुड़ुस जे घर पहुती। अल्लाह जे नबी औरत खे पंहिंजे मुड़ुस जी घर जी मलका बनायो। उहा औरत औलाद पैदा करे मां बणिजे थी। आमना जो लाल ऐलान करे थो, इन्नल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत मां जे पेरनि हेठां। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, ये तमाम माहौल सेट कनि था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन दौर में आया जंहिं दौर जे अंदरि असबियत ऐं क़ौमियत जो रवाज हो, ज़बानियत जो रवाज हो, लिसानियत जो रवाज हो, सरदारी जो रवाज हो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि तमाम रवाजनि खे ख़त्म करे मुसलमाननि खे हिकी प्लेटफॉर्म ते जमे करण जो हुकुम कनि था। सही बुखारी जी हदीस आहे, सभ खां पहिरीं अल्लाह जो नबी हिकु मुसलमान जो ॿिए मुसलमान सां ताल्लुक़ छा आहे, रिश्तो छा आहे, मुसलमान जे केतिरो क़रीब आहे, पाण पहिरीं उन ताल्लुक़ खे बयानु कनि था। सही बुखारी जी हदीस आहे, अल मुस्लिमो अखुल मुस्लिम, मुसलमान जो भाउ। मुसलमान छाखे चइबो? जंहिं कलमे शहादत पढ़ियो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह जो इकरार करण वारो, चाहे मशरिक़ में हुजे, चाहे मग़रिब में हुजे, चाहे शिमाल में हुजे, चाहे जुनूब में हुजे, चाहे अरब में हुजे, चाहे अजम में हुजे, दुनिया जी कुंड कुर्च में रहण वारो, कलमे ला इलाहा इल्लल्लाह जो इकरार करण वारो, अल्लाह जो नबी फरमाइनि था, उहो तुंहिंजो भाउ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके मके खां मुहाजिरा हिजरत करे आया, उन्हनि जो मदीने जे अंसार सां मुआख़ात क़ाइमु कनि था। मुआख़ात की माना भाईचारो। जेके मदीने में रहंदड़ अंसारी हुआ, उन्हनि जी त अॻ में ई कैफ़ियत इहा हुई, जो मके खां अचण वारो मुहाजिर हुजे, हबशा खां अचण वारो को मुसलमान हुजे, यमन खां अचण वारो, दुनिया जी कुंड कुछ खां इस्लाम जो नालो खणी करे अचण वारो हुजे, उन्हनि सां बेहद मोहब्बत कंदा हुआ। अल्लाह उन्हनि जी मोहब्बत जो ज़िक्र क़ुरान करीम जे अंदरि इन्हनि अल्फाज़नि में कयो, फरमाई वल्लज़ीना तबव्वउ दारा वल ईमान मिन क़ब्लिहिम, ऐ नबी तुंहिंजा उहे साथी जेके मदीने में रहनि था, ईमान उन्हनि जे दिलनि में इंतिहाई मज़बूत आहे। युहिब्बून मन हाजर इलैहिम, जेको उन्हनि ॾांहुं हिजरत करे अचे थो, उन्हनि सां उहे बेहद मोहब्बत कनि था। मोहब्बत जा मिसाल त कई आहिनि। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह अन्हु मके खां हिजरत करे थो। हिजरत करण को आसान कम न हो।
जॾहिं मके शहर ते मुशरिकीन मक्का जो कब्ज़ो हो, हज़रत अब्दुर्रहमान रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजो सामान तयारु करे थो। ॿ उठ सामान जा आहिनि, पाण सां गॾु संस घरवारी आहे, अकेलो पुटु आहे। अब्दुर्रहमान बिन औफ पंहिंजे अहल खे वठी करे मके खां रवानो थिए थो। सावरनि खे ख़बर पइजे थी, उहे अब्दुर्रहमान बिन औफ खां उन्हनि जी घरवारी खसे वठनि था त अब्दुर्रहमान वञणो आहे त वञ, असांजी धीअ खे छॾे ॾे। औरत जा ॿाहिरि आया जेके पंहिंजे भाणेजे खे वठी वञनि था त वञणो त अकेलो वञ, इहो पुटु हाणे तुंहिंजो न आहे। अब्दुर्रहमान बिन औफ पंहिंजी घरवारी बि खसी वञे थी, पुटु बि खसे वञे थो, ॿाहिरि अचनि था, माल खसे वठनि था, वञणो आहे त अकेलो वञ। इन हालत में जाबलू इलाइक़े जो सफ़र करे अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह अन्हु मस्जिद नबवी में पहुतो। नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम निमाज़ ज़ोहर खां फारिग़ थिया आहिनि। ॾिसनि था अब्दुर्रहमान जी हालत सफ़र जी वजह सां इंतिहाई अजीब आहे। पाण सवाल कनि था अब्दुर्रहमान छा हाल आहे? अब्दुर्रहमान अर्ज़ करे थो, अल्लाह जा नबी, पुटु बि खसियो वियो, घरवारी बि खसी वई, माल बि खसियो वियो, अकेलो बुखारियल ऐं उञायल तव्हांजे साम्हूं हेॾो सफ़र करे ईमान बचाए करे आयो आहियां। सॼो वाक़ियो तफ़सील सां बयानु करे थो। उहे अंसार सहाबा जिन जो ज़िक्र अल्लाह क़ुरान करीम में कयो त जेको उन्हनि हिजरत करे अचे थो उन्हनि सां बेहद मोहबत कंदा हुआ। हिकु अंसारी सहाबी उथी बीठो, अर्ज़ करणु लॻो, अल्लाह जा नबी, मुंहिंजा ॿ घर आहिनि, अब्दुर्रहमान जेको घर चाहे अब्दुर्रहमान जे हवाले करिया। ॿियो सहाबी उथियो, अर्ज़ करणु लॻो, अल्लाह जा नबी, मुंहिंजूं ॿ घरवारियूं आहिनि, अब्दुर्रहमान जंहिंजे बारे में चाहे आउं उनखे तलाक ॾियां, उन सां निकाह करे पंहिंजो घर आबाद करे। टियों सहाबी उथियो, अर्ज़ करणु लॻो, अल्लाह जा नबी, मुंहिंजा ॿ बाग़ आहिनि, अब्दुर्रहमान जहिड़ो बाग़ चाहे उन जे हवाले करिया। तंहिं करे क़ुरान करीम चयो त वल्लज़ीना तबव्वउ दार वल ईमान मिन क़ब्लिहिम, ईमान उन्हनि जे दिलनि में इंतिहाई मज़बूत आहे, हिजरत करण वारे सां बेहद मोहब्बत कनि था, लेकिन उन्हनि जे बावजूद अल्लाह जो नबी उन्हनि में मुआख़ात क़ाइमु कनि था, भाईचारो क़ाइमु कनि था। फलां फलां जो भाउ, फलां फलां जो भाउ, फलां फलां जो भाउ, जेके मुहाजिरीन आया उन्हनि जा भाइरा अंसार मंझां मुक़ररु कया विया। पोइ सहाबा चवनि था, जॾहिं असांजे दरमियान भाईचारो क़ाइमु कयो वियो, अल्लाह जे नबीअ फरमायो, ही तुंहिंजो भाउ आहे, त उन सां पंहिंजे सॻे भाउ खां बि ज़्यादा मोहबत कंदा हुआसीं। तमामु सहाबा जे अंदरि भाईचारो क़ाइमु कयो वियो, सवाइ हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जे। हज़रत अली जो कंहिंसां मुआख़ात न क़ाइमु कयो। हज़रत अली सुवाल कयो, इते अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जो बि मक़ाम सम्झी वठो। असांजो अक़ीदो आहे अंबिया ऐं रसूलनि खां बाद, अबू बकर उमर ओस्मान खां बाद क़यामत ताईं अचण वारा इंसान, सब जा सब इंसान गॾिजी करे हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु जे मक़ाम खे पहुची नथा सघनि। हज़रत अली अर्ज़ कयो, अल्लाह जा नबी, तव्हां सभिनि जो भाईचारो क़ाइमु कयो, फलां फलां जो भाउ आहे, फलां फलां जो भाउ आहे, मूंखे छॾे ॾिनो। सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था, ऐ अली अंत मिन्नी बेमंज़िलत हारून मिन मूसा। पाण सिधो सो ईअं कोन फरमायो त अली तूं मुंहिंजो भाउ आहीं ऐं तुंहिंजो भाउ आहियां, बल्कि फरमायो अंत मिन्नी बेमंज़िलत हारून मिन मूसा। ऐ नबी, ऐ अली, तुंहिंजो मक़ाम मूं वटि उहो आहे जेको हारून जो मक़ाम पंहिंजे भाउ मूसा अलैहिस्सलाम वटि। जंहिंमां ज़ाहिर साबित थियो
तो हारून अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम जो भाउ हो, इहो ई मक़ाम मुआख़ात जे अंदरि तमाम असहाब मोहम्मद के अंदर हजरत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु खे मिलियो। त पाण सां सल्लम सब खां पहिरीं मुसलमाननि जो रिश्तो क़ाइमु कयो त अल मुस्लिम अखुल मुस्लिम, मुसलमान मुसलमान जो भाउ। उन खां बाद टे अहम ॻाल्हियूं कनि था, ला यज़लिमुहु वला यख़्ज़िलहु वला यहक़िरुहु। इंसान जॾहिं कंहिं इंसान खे पाण खां घटि सम्झंदो आहे, किराए चाहींदो आहे, त उन जा टे ई तरीक़ा, या त उहो ताक़तवर आहे, पैसे जे अंदरि मज़बूत आहे त पंहिंजे मुसलमान भाउ ते ज़ुल्म कंदो, या ॿई बराबरि आहिनि त उन सां हसद कंदो, कंहिं न कंहिं तरीक़े सां उन खे ख़्वार करणु चाहींदो, या मुसलमान पंहिंजे मुसलमान भाउ खां ताक़त में ज़्यादा आहे, संस मुसलमान भाउ कमज़ोर आहे, ग़रीब आहे, त उनखे पंहिंजे नज़रनि खां किराईंदो। इहे ई टे शयूं आहिनि इंसानियत जे अंदरि, जंहिंजे ज़रिए हिकु इंसान पंहिंजो पाण खे ॿिए खां बुलंद सम्झंदो आहे। अल्लाह जो नबी हुकुम जारी कनि था त जॾहिं मुसलमान मुसलमान जो भाउ आहे, लिहाज़ा ला यज़लिमुहु, मुसलमान खे जाइज़ न आहे पंहिंजे मुसलमान भाउ ते ज़ुल्म करे, वला यख़्ज़िलहु, मुसलमान जे लाइ जाइज़ न आहे पंहिंजे मुसलमान भाउ खे ख़्वार करे, रुस्वा करे, वला यहक़िरुहु, मुसलमान जे लाइ जाइज़ न आहे पंहिंजे मुसलमान भाउ खे पंहिंजे नज़रनि खां हक़ीर बनाए, पंहिंजो पाण खां घटि महसूस करे, इहो जाइज़ ई न आहे। बल्कि फरमाइनि था अल मुस्लिमु लिल मुस्लिम कल बुनियान, मुसलमान जो पंहिंजे मुसलमान भाउ जे लाइ मिसाल उन दीवार जो आहे, यशुद्दु बाज़ुहु बाज़ा, जंहिं दीवार जी हिकु सिर ॿी सिर खे मज़बूत कंदी आहे। मुसलमान पंहिंजे मुसलमान भाइरनि जे अंदरि ख़ाल पैदा न कंदो आहे, फसाद पैदा न कंदो आहे, इंतिशार पैदा न कंदो आहे, बल्कि मुसलमान चइबो ई न के आहे जो ॿिए मुसलमान खे मज़बूत बनाए, उन जी ॿी बांह बंदी करे बि। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इन असबियत खे ख़त्म करण जो हिकु मक़ाम ते ज़िक्र कयो आहे। फरमाई वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, ऐं मुसलमानो दीन इस्लाम खे, अल्लाह जे रसीअ खे मज़बूती सां पकड़े बीहो, वला तफ़र्रक़ू, हिक ॿिए खां अलॻि न थियो, वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम, अल्लाह जी उन नेमत खे यादि करियो, इज़ कुंतुम आदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम, जंहिं वक़्तु तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हुयो, हिक ॿिए जा मुखालिफ़ हुयो, फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम, अल्लाह तव्हांजे दिलनि में मोहब्बत खे दाख़िल कयो, फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना, तव्हां अल्लाह जी नेमत जे एवज़ हिक ॿिए जा भाइर बणिजी चुको, व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार, तव्हां जहन्नम जे किनारे ते पैतल हुयो, अल्लाह तव्हांखे महफ़ूज़ बनायो। इहा आयत सूरह आल इमरान जी आहे। इन आयत जे ज़रिए अल्लाह ताला इहा ख़बर ॾियणु चाही आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आमद जे वक़्तु ॿ वॾा कबीला हुआ, औस ऐं ख़ज़रज कबीलो, अरब जा ॿ मशहूर कबीला, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद खां 100 साल अॻु में उन्हनि में झेड़ो थियो, पाणीअ तां झगड़ो थियो, 100 साल ताईं हिक ॿिए जा दुश्मन रहिया। जीअं अॼुकल्ह असांजे अंदरि इख़्तिलाफ़ात पैदा थींदा आहिनि, झगड़ा पैदा थींदा आहिनि, हिकु क़ौम जो हिकिड़ो माण्हू क़तल थियो, उनजे एवज़ मुक़ाबले में 10 माण्हू क़तल थी विया, वरी उन्हनि जा 20 माण्हू क़तल थी विया। इहो सिलसिलो 100 साल ताईं जारी रहियो। अल्लाह फरमायो फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना, अल्लाह जी नेमत जे एवज़ तव्हां भाइर बणिजी वियो हलिया। नेमत जे एवज़ कीअं? नबी पाक आया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे दीन सम्झाइनि था। मुसलमान थियण खां बाद 100 सालनि जा
एक ॿिए जा दुश्मन, कातिला ऐं मक़तूलनि जा वारिसा कलमे शहादत पढ़ण खां बाद एक ॿिए जा भाइर बणिजी विया हलिया। हिक ई सफ़ जे अंदरि कातिल भी मौजूद आहे, मक़तूल जा वारिस भी मौजूद आहिनि। एक ॿिए जा दुआऊं भी घुरनि था, एक ॿिए खे दुआनि जो अर्ज़ भी कनि था। इन तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारीनि था जीअं हिकु भाउ पंहिंजे ॿिए भाउ सां गॾिजी करे ज़िंदगी बसर कनि। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला इंसानियत खे इन तरीक़े सां पैदा कयो आहे जो मुख़्तलिफ़ क़ौमनि जे अंदरि, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे अंदरि, मुख़्तलिफ़ ज़बाननि जे अंदरि इंसान तक़सीम आहे। इंसान पैदाइश जे एतबार सां हिकु जहिड़ो ई आहे, लेकिन को सिंधी आहे, को पंजाबी आहे, को पिश्तो आहे, को अरबी आहे, को अजमी आहे। अल्लाह तबारक व तआला इन जी भी इल्लत बयान कई, सबब बयान कयो। इन जो सबब इहो न आहे त हिकु ज़बान रखण वारो ॿी ज़बान खां अफ़सल आहे, हिकु इलाइक़े वारो ॿिए इलाइक़े खां अफ़सल आहे, हरगिज़ न। बल्कि क़ुरान करीम सूरह अल हुजरात के अंदर अल्लाह ताला इन मसले के वाज़े कयो। फरमाई या अय्युहन नास, ऐ इंसानो, इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा, असां तव्हां खे मर्द ऐं औरत के नाते सां पैदा कयोसीं। तमाम जा तमाम इंसान सवाइ आदम अलैहिस्सलाम, बीबी हवा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम जे तमाम इंसान मां ऐं पीउ जे नाते सां पैदा थियनि था। फरमाई इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा, मर्द ऐं औरत के नाते सां पैदा कयोसीं। वजअलनाकुम शुऊबन व क़बाइला, असां तव्हां खे क़ौमनि जे अंदरि, ज़ातियुनि जे अंदरि, गिरोहनि जे अंदरि तक़सीम कयोसीं। छाजे करे तक़सीम कयोसीं? लितआरफू, तव्हां हिक ॿिए जो तारुफ़ करे सघो, हिक ॿिए खे सुञाणी सघो, जंहिंजे ज़रिए तव्हां खे ज़िंदगी गुज़ारण आसान बने। अल्लाह जो नबी हज्जतुल वदा जो ख़ुतबो ॾियनि था, जंहिंखे अलविदाई ख़ुतबो चइबो आहे, अलविदाई पैगाम आहे। पाण फरमाइनि था अय्युहन नास, ऐ इंसानो, ला फ़ज़्ल लि अरबिय्यिन अला अजमिय्यिन वला लि अजमिय्यिन अला अरबिय्यिन वला लि अहमर अलल अस्वद वला लि अस्वद अलल अहमर। न कंहिं अरबीअ खे अजमीअ ते का फज़ीलत आहे, न कंहिं अजमीअ खे अरबीअ ते का फज़ीलत आहे, न कंहिं गोरे खे कारे ते का फज़ीलत, न कंहिं कारे खे गोरे ते का फज़ीलत। सब जा सब इंसान आहियो, हिक ई पीउ, मां ऐं पीउ जे नाते सां पैदा थियल आहियो। तव्हांजो रब भी हिकु आहे, तव्हांजो पीउ भी अकेलो आदम अलैहिस्सलाम आहे। जेकॾहिं कंहिंखे फज़ीलत हासिल आहे त उहो मुत्तक़ी ऐं परहेज़गार इंसान आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां एतिरे क़दर जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ुलामनि खे पंहिंजो भाइर करारनो आहे। पाण इन ॻाल्हि ते नाराज़ थींदा हुआ त जेकॾहिं को शख़्स पंहिंजे ग़ुलाम खे ग़ुलाम चवे थो, अल्लाह जो नबी उन ते नाराज़गी जो इज़हार कनि था। सही मुस्लिम जी हदीस आहे, सहाबी अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह अन्हु, पाण जो अज़ीम सहाबी आहे, हिन जो हिकु ग़ुलाम आहे। हिकु ॾींहुं ग़ुलाम खे ग़ुलाम चई करे सॾे। असां मुलाज़िम रखंदा आहियूं, मुलाज़िम हूंदो आहे, लेकिन जेकॾहिं असां उन खे मुलाज़िम चई करे सॾींदासीं, उन खे ॾुखियो लफ़्ज़ लॻंदो, उन ग़ुलाम खे ॾुखियो लॻो। नबी साईं जे साम्हूं आयो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी खे घुराइनि था। हदीस जा अल्फाज़ आहिनि, या अबा ज़र इन्नका इम्रउन फ़ीक जाहिलियतुन, ऐं अबू ज़र, तूं उहो शख़्स आहीं जंहिंमें अञा जाहिली दौर जो आदतूं मौजूदु आहे। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह अन्हु वज़ाहत कंदे चवणु लॻो, अल्लाह जा नबी, मूं त सिर्फ़ु हिन खे ग़ुलाम चयो आहे भी मुंहिंजो ग़ुलाम, मूं त हिन खे का गार गंद, को लफ़्ज़ न चयो आहे। नबी साईं वरी फरमाइनि था, या अबा ज़र इन्नका इम्रउन फ़ीक जाहिलियतुन, ऐं अबू ज़र, तूं उहो मर्द आहीं
जंहिंमें जाहिलियत की बू पाती वञे थी। हज़रत अबू ज़र वरी ख़ामोश रहे थो, पाण 3 दफ़ा फरमाइनि था, या अबा ज़र इन्नका इम्रुन फ़ीका जाहिलियतुन, तूं उहो बद आहे जंहिंमें जाहिलियत की आदत पाती वञे थी। सहाबा चवनि था, अल्लाह जे नबी, इहे अल्फाज़ एतिरो त कावड़ मां, एतिरो त सख़्त अंदाज़ मां चया जो असां चाहियोसीं त हाणे पाण ख़ामोश थी वञनि हलिया त बहितर आहे। तॾहिं पाण फरमाइनि था, हाउलाए इख़वानुकुम, इहे ग़ुलाम तव्हांजा भाइर आहिनि। हाउलाए इख़वानुकुम, इहे तव्हांजा भाइर आहिनि। जालहुमुल्लाहु तात ऐदीहिम, फ़र्क़ु सिर्फ़ एतिरो आहे जो अल्लाह ताला इन्हनि खे तव्हांजे मातहत करे छॾियो, तव्हांखे मालदार बनाए, हिननि खे ग़ुलाम बनाए, इन्हनि खे तव्हांजे मातहत बणाए छॾियो। लिहाज़ा जहिड़ो पाण खाधो खाओ अहिड़ो इन्हनि खे खारायो, जहिड़ो पाण लिबास पायो अहिड़ो इन्हनि खे पारायो। जे इन्हनि ते अहिड़ो सख़्तु कमु न जारी करियो जेको न करे सघनि। जेकॾहिं अहिड़ो हुकुम करियो था तव्हीं पाण बि इन्हनि सां गॾु कमु करणु शुरू कयो। त अल्लाह जे नबी इन असबियत खे, इन फ़र्क़ खे ख़तमु कयो आहे। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा हिकु मरतबा बीबी सफ़िया सां नाराज़ थिए थी। नबी साईं जी घरवारी सफ़िया बिन्त हुयई, जेका यहूदियुनि जे सरदार हुयई बिन अख़्तब जी धीअ हुई। यहूदियुनि जो इलाइक़ो फ़तह थियो, माण्हू ग़ुलाम बणिजी करे, कैदी बणिजी करे आया, जिन में बीबी सफ़िया भी हुई, ग़ुलाम बणिजी करे आई हुई, यहूदीअ जी धीअ हुई। नबी साईं खे आज़ाद करे पंहिंजी घरवारी बनायो। बीबी आयशा खां ग़लती इहा थी जो कावड़ में ये अल्फाज चई, ऐं यहूदियुनि जी धीअ, हालांकि हुई भी यहूदी जी धीअ। नबी साईं जी शिकायत पए थी, पाण आयशा सिद्दीक़ा के ये अल्फाज चवनि था, या आयशा लक़द क़ुल्त कलिमतिन लौ मुज़िजत फिल बहरे लमज़जतहा। ऐं आयशा तो अहिड़ा त सख़्त अल्फाज चया आहिनि, जेकॾहिं दरिया में उछलाया वञनि हा दरिया खारो बणी वियो। छा मक़सदु इन शइ जो? इन जो मक़सदु इहो आहे त सभु मुस्लमान भाइर आहिनि, को कंहिंखे पाण खां अफ़सल न सम्झे। ग़ज़वा मूता जे मौक़े ते ॿ मुस्लमान, हिकु मुहाजिर आहे, ॿियो अंसारी आहे, अॻु में पए था, पाणीअ तां झगड़ो थी पियो। हिकु चवे त आऊं अॻु में पिया, ॿियो चवे त आऊं पहिरीं पिए थो हयां। मुहाजिर अंसारी खे पुठ ते धक हणी वरितो। माण्हू खे ख़बर पइजी वई, मुहाजिरीन अंसार सां गॾु मुनाफ़िक़नि जो बि टोलो हो, जिन खे मौक़ो मिली वियो, जिन ऐलान कयो त हे मुहाजिरा जेके हिजरत करे आया, जिन वटि का शइ न हुई, असां मदीने में इन्हनि खे जॻह ॾिनीसीं, सभु कुझु ॾिनोसीं, अॼु असांखे मारण लाइ तयारु थी विया आहिनि। ऐलान कनि था, या लल अंसार, या लल अंसार, ऐं अंसारियो जमे थियो, ऐं अंसारियो गॾु थियो। मुहाजिर पंहिंजे साथियुनि खे सॾणु लॻो, या लल मुहाजिरीन, या लल मुहाजिरीन, ऐं मुहाजिरो मदद जे लाइ अचो। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ीमे जे अंदरि इहो आवाज़ ॿुधनि था, ॿाहिरि निकिरनि था, पाण फरमाइनि था, अय्युहन्नास, ऐं इंसानो, मा हाज़िही दावाकुम दावल जाहिलिया, या कहिड़ी पुकार आहे, जाहिली आह पुकार। याद रखो, इन्नल इस्लाम क़द अज़हब अन्कुम ईबतल जाहिलिया व ताज़मुहा बिआबाइहा। इस्लाम जे अचण सां जाहिली रवाज ख़त्म थी चुका। इस्लाम जे अचण सां अॻु में जो तव्हां पंहिंजे अबनि ॾाॾनि जो ज़िक्र कंदे, ख़ानदान खे वॾो सम्झंदे ॿियनि ते ज़ुल्म कंदा हुआ, इहे सभु शयूं ख़त्म थी चुकियो। इस्लाम खां बाद माण्हू ॿ क़िस्म जा, फन्नासे रजुलान, माण्हू ॿ क़िस्म जा आहिनि। रजुलुन बिरुन तक़ियुन करीमुन अलल्लाह, उहो शख़्स जेको नेक आहे, परहेज़गार आहे, चाहे कहिड़ी क़ौम सां, कहिड़ी बिरादरी सां, कहिड़ी ज़ात सां उनजो ताल्लुक़ हुजे, जेकॾहिं मुत्तक़ी परहेज़गार आहे, करीमुन अलल्लाह, अल्लाह ताला वटि करीम आहे, इज़त बढ़ियो आहे।
वरजुलन फाजिरुन शकीयुन, ऐं उहो शख्स जेको फाजिर आहे, फासिक आहे, ज़ालिम आहे, अल्लाह जे नज़र में उहो किरल आहे, चाहे कहिड़ी बिरादरी सां जो ताल्लुक़। त इस्लाम असबियत खे ख़त्म कयो आहे। इस्लाम इन ॻाल्हि जी मने नथो करे जो तव्हां कंहिं ज़ालिम खां बदिलो न वठो, बल्कि अल्लाह जे नबी जो हुक्म आहे उनसुर अखाका ज़ालिमन औ मज़लूमा, पंहिंजे भाउ जी मदद कर, ज़ालिम जी हैसियत में, मज़लूम जी हैसियत में। तुंहिंजो भाउ ज़ालिम आहे तॾहिं मदद कर, जेकॾहिं मज़लूम आहे तॾहिं बि मदद कर। सहाबा सवाल करण लॻा, अल्लाह जा नबी, ज़ालिम खां कीअं मदद वठूं, ज़ालिम जी कीअं मदद करियूं, मज़लूम जी मदद करणु, इहा त ॻाल्हि सम्झ में अचे थी। पाण फरमाइण लॻा, जेकॾहिं ज़ालिम आहे उन ज़ालिम खे ज़ुल्म खां रोकणु, इहा उन्हनि जी मदद करणु आहे। त इस्लाम इजाज़त न आहे, लेकिन इस्लाम इन शइ जी इजाज़त न आहे ॾिनी जो हिकु शख़्स ज़ुल्म करे उन जे एवज़ सॼी बिरादरी सां दुश्मनी रखी वञे, हिकु शख़्स जे एवज़ सॼी बिरादरी जे लाइ निकाली जो ऐलान कयो वञे। इस्लाम इन्हनि शयुनि खां मने फरमाई आहे। काइनात जो इमाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा नबी न आहिनि थिया, 35 साल जे उमिरि खे पहता हिकु शख़्स मके में आयो, जंहिंखां माल खसी वियो, हलियो, ज़ुल्म थी वियो। उहो शख़्स जबल ते चढ़ी करे ऐलान करे थो त मुंहिंजी मदद कई वञे। उन वक़्तु मके जा सरदार फौरन जमे थियनि था, कमेटी क़ाइमु कनि था त अॼु ॾींहं खां बाद जेको बि शख़्स चाहे कहिड़ी बिरादरी सां, कहिड़ी क़ौम सां जो ताल्लुक़ हुजे, जेकॾहिं उन ते ज़ुल्म थियो आहे, ज़ालिम चाहे केॾो ताक़तवर हुजे, असां ज़ालिम खां बदिलो वठी करे मज़लूम जी मदद कंदासीं। नबी साईं फरमाइनि था, उन कमेटी में आउं बि शरीक हुउसि। वरी मदीने जी ज़िंदगी आहे, पाण फरमाइनि था, मके वारनि सां चाहे केॾा बि इख़्तिलाफ़ आहिनि, इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते, लेकिन उन हल्फ़े फ़ुज़ूल जे तरीक़े सां जेका उहा कमेटी क़ाइमु कई हुई, जेकॾहिं अॼु बि अहिड़ो निज़ाम जारी कंदा, ऐं अॼु बि मके वारनि सां गॾु आहे, त इस्लाम इजाज़त न आहे, लेकिन अहिड़ो तरीक़ो जेको इस्लाम खां, इस्लाम जे मुखालिफ़ हुजे, उन खां सख़्तीअ सां मने कयल आहे। सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था, मन क़ुतिला तात रायतिन अमीयतिन, उहो शख़्स जेको हिकु अहिड़े झंडे जे तात क़तल कयो वियो, जंहिंजो अॻियां को मक़सदु ज़ाहिर न आहे। कई अहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि जेके सिर्फ़ पंहिंजे ज़ात ताईं महदूद, सिंधी क़ौम खे बचाइण जे लाइ तंज़ीम मुअय्यन, पंजाबी क़ौम खे बचाइण जे लाइ तंज़ीम मुअय्यन, इहा अहिड़ी तंज़ीम आहे जंहिंजो को मक़सदु न आहे। अल्लाह जो रसूल फरमाइनि था, क़ुतिला क़ितलतन जाहिलियतन, जंहिंखे तव्हीं शहीद चओ पिया। अल्लाह जो नबी फरमाइनि था, जेको माण्हू असबियत जे तहत ज़ात जे ख़ातिर, क़ौम जे ख़ातिर तंज़ीम बनाए करे क़तल कयो वियो, उन जो क़तल जाहिलियत वारो क़तल आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज खां वापसि मोटनि था। सही बुखारी जी हदीस आहे, हज़रत बिलाल रज़ी अल्लाह अन्हु खे घुराइनि था। सही बुखारी जा अल्फाज़ पाण सवाल कनि था, या बिलाल मालक, ऐं बिलाल छा ॻाल्हि आहे? समय तो ख़शख़शत क़दमई का अमामी, आउं जन्नत में जिते वञा थो, पंहिंजे अॻियां तुंहिंजे हलण जो आवाज़, तुंहिंजे पेरनि जो आवाज़ ॿुधण में अचे पियो। छा ॻाल्हि आहे? हाणे जेकॾहिं असां सम्झूं था त असबियत का शइ आहे त बिलाल रज़ी अल्लाह अन्हु हबशी आहे। जेकॾहिं ताज़ीम ख़ूबसूरती खे आहे त ख़ूबसूरत बि न, जेकॾहिं ताज़ीम आज़ाद वॾेरे माण्हू खे आहे त ही ग़ुलाम आहे। लेकिन काइनात जो इमाम मोहम्मद मुस्तफ़ा सवाल पिया कनि, छा ॻाल्हि आहे? ऐं पंहिंजे अॻियां जन्नत जे अंदरि तुंहिंजे पेरनि जो आवाज़ ॿुधां पियो। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह अन्हु अर्ज़ करे थो, अल्लाह जा नबी, ॿियो त को अमल न आहे, लेकिन मुंहिंजी हिकु आदत आहे, मां आदस्तो इल्ला वज़ातो वमा वज़ातो इल्ला सल्लैतु रकातैन,
जॾहिं बेवुज़ू थींदो आहे त वुज़ू कंदो आहे ऐं जॾहिं वुज़ू कंदो आहे त हर हालत में बरकातूं पढ़ंदो आहे। पाण सम्झनि था इहो ई उहो अमल आहे जंहिंजी वजह सां मूं जन्नत जे अंदरि पंहिंजे अॻियां तुंहिंजे पेरनि जी आहट ॿुधी आहे। इन मां छा साबित थियो त अल्लाह ताला वटि न कंहिं क़ौम जी ज़रूरत आहे, न ज़ात जी का हैसियत आहे, न रंग जी का हैसियत आहे। जेकॾहिं मुत्तकी ऐं परहेज़गार आहे त अल्लाह ताला वटि इंतिहाई क़रीब आहे। जेकॾहिं इहे शयूं न आहे दुनिया जे अंदरि चाहे केॾे उहिदे ते पहुतल हुजे लेकिन अल्लाह जे साम्हूं उन्हनि जी का हैसियत न आहे। उन खां बाद अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मां ऐं इंसानी फितरत मां इहो बि साबित थिए थो त ईअं न आहे त माण्हू पंहिंजे मुल्क सां इलाइक़े सां मोहबत नथो करे सघे। मोहबत फितरत आहे, फितरत में रखियल आहे। हर इंसान जंहिं इलाइक़े में पैदा थिए थो उन सां मोहबत करे थो। अल्लाह जो नबी जॾहिं मके खां अलविदा थियनि था इंतिहाई रिकत आमेज़ अल्फाज़ चवनि था। पाण जे ज़बान ते उहे अल्फाज़ आया जेके तारीख़ जे अंदरि अॼु बि उन्हनि ॻोड़नि सां लिखिया विया जेके काइनात जे इमाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि खां निकिता। जंहिं वक़्तु पाण नबी थियनि था पहिरियों ॾींहुं आहे जिब्राइल अमीन आयो। वाक़ियो तफ़सील सां आहे ख़दीजतुल कुबरा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वर्का बिन नौफल वटि वठी वई जेको यहूदियुनि जो आलिम हो। उन सॼो वाक़ियो ॿुधी करे ख़बर ॾिनी त इहो साॻियो नामूस पैगाम खणी करे अचण वारो जेको मूसा अलैहिस्सलाम ते आयो हो इहो साॻियो नामूस आहे। तव्हां नबी थी चुका आहियो। अॻिते फरमाइण लॻो हाय काश आउं उन जी जवान हुजां हा। वर्का बिन नौफल पियो चवे हाय काश आउं उन जी जवान हुजां हा जंहिं ॾींहुं तव्हांजी क़ौम तव्हांखे पंहिंजे शहर खां कढनि। उन ॿियूं बि काफ़ी ॻाल्हियूं कयूं हुयूं लेकिन जॾहिं इहा ॻाल्हि कई पाण परेशानी जी हालत में सुवाल कनि था अब मुख़रिजहुम छा आहे मूंखे पंहिंजे शहर खां बि कढंदा। वर्का बिन नौफल जवाबु ॾिनो त तुंहिंजे पैगाम वांगुरु जेको पैगाम खणी करे आयो उनखे पंहिंजे शहर खां निकिरणो। पाण मदीने में अचनि था सहाबा चवनि था जॾहिं सफ़र खां वापसि मोटंदा हुआसीं मदीने जे क़रीब पहुचंदा हुआसीं त पंहिंजी सवारी तेज़ थी वेंदी हुई। पाण चाहींदा हुआ जल्दी मदीने में दाख़िल थियूं। जबल औद ते नज़र पवंदी हुई। पाण फरमाईंदा हुआ हाज़ा जबलुन युहिब्बुना व नुहिब्बुहु। ही उहो जबल आहे जंहिंसां असां मोहबत करियूं था इहो असां सां मोहबत करे त इलाइक़े सां मोहबत फितरत जे अंदरि दाख़िल आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो माण्हू मदीने जे अंदरि जॾहिं इब्तिदाई दौर में सहाबा पहुचनि था पहिरीं आज़माइश इहा आई जो उन्हनि ते बुखार आयो। बुखार एतिरो सख़्तु आहे जो मौत जी बू अचनि लॻी। उन वक़्तु अबू बकर बि इहे अल्फाज़ चया हुआ त हाय काश आउं उन इलाइक़े में हुजां हा। हौली इज़खर व जलीलू मुंहिंजे चौतरफ़ इज़खर ऐं जलील हुजनि हा। इहे मके जा ॿ गाह आहिनि जेके मके खां सवा कंहिं इलाइक़े में न थींदा। त असांखे पंहिंजे मुल्क सां मोहबत हुजणु घुरिजे। इहा फितरत आहे ऐं अल्लाह जी असां ते अज़ीम नेमत आहे जो हिकु अहिड़ो आज़ाद मुल्क अता कयो अथसि जंहिंजे अंदरि असां इंतिहाई आज़ादी सां अल्लाह जी इबादत करे सघूं था, तौहीद जो पैगाम पेश करे सघूं था, अल्लाह जे रसूल जो दिफ़ा करे सघूं था, दीन इस्लाम ते अमल करे सघूं था। अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे इलाइक़े सिंध सां मोहबत करियूं था। इहा का ग़लति शइ न आहे लेकिन मोहबत जो हक़ अदा करियूं। असां उहा क़ौम आहियूं जिन जी हिकु ख़ूबी रही आहे सिंधी माण्हू ख़ासि करे उन्हनि जी ख़ूबी रही आहे सखावत, महिमान नवाज़ी ऐं बहादुरी। इहा ख़ूबी रही आहे ऐं अल्लाह जे नबी जे साम्हूं वफ़्द अब्दुल कैस आयो। अब्दुल कैस क़ौम जो सरदार आहे। पाण उनखे ॾिसी करे फरमाइनि था या अब्दुल कैस इन फीका ख़सलतैन तुंहिंजे अंदरि ॿ अहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि अल्लाह खे ॾाढियूं पसंदि आहिनि। कहिड़ियूं ख़ूबियूं? हिकु बुर्दबारी, ॿियो आजिज़ी। त ख़ूबी अल्लाह खे पसंदि हूंदी आहे। इहे ख़ूबियूं जेके मूं ज़िक्र कयूं अंबिया ऐं रसूलनि जे दौर खां वठी करे जेके बि सुठा इंसान रहिया आहिनि उन्हनि जे अंदरि इहे ख़ूबियूं बाक़ी रहियूं आहिनि। तंहिं करे जेकॾहिं असांखे पंहिंजी ज़ात सां, सूबे सां,
क़ौम सां मोहब्बत आहे त उन रवाज खे क़ाइमु करियो जंहिंजी वजह सां असांखे अज़मत मिली आहे। सिंधी हिकु बहादुर क़ौम हुई। कंहिं दौर जे अंदरि तव्हां तारीख़ अॼु बि पढ़ी ॾिसो, मुल्तान आहे, रावलपिंडी आहे, पिशावर आहे, सियालकोट आहे, इन्हनि तमामु शहरनि जे अंदरि अंग्रेज़ जे दौर जा ठहियल कॉलेजिस मौजूदु आहिनि। सिंध में हिकु कॉलेज बि तव्हांखे अंग्रेज़ जो बनायल न मिलंदो। हा, अंग्रेज़ जूं क़बरूं तव्हांखे सिंध जे अंदरि मिलंदियूं। छाजे करे? अंग्रेज़ जेके बि इलाइक़ा फ़तह कया, हिंद आहे, बांग्लादेश आहे, पाकिस्तान जा ॿिया जेके बि इलाइक़ा आहिनि, इहे सभ खां अॻु में फ़तह कया। आख़िर में सिंध फ़तह थी आहे। वजह इहा आहे जो सिंध जे माण्हुनि मुक़ाबिलो कयो आहे त इहा क़ौम हमेशह बहादुर थी करे रही आहे। 72 जे जंग जे अंदरि जेका फ़तह थी आहे, जंहिं मेजर फ़तह कई आहे, उन जो नालो अज़ीज़ भट्टी सिंधी हो, जंहिंखे इहो एज़ाज़ मिलियो त सिंधी क़ौम हमेशह बहादुरी जो मुज़ाहिर कयो आहे। बहादुरी इहा आहे जो असां पंहिंजे दामन ते रहूं ऐं पंहिंजे दामन में ॿियनि खे जॻह ॾियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे त दीन सम्झण, उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम।